बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड मां जो इख़लाक़ अली खोसो तव्हां ॾिसी रहिया असांजो चैनल इख़लाक़ वॉइस टीवी। फ्रेंड असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। दुआ आहे अल्लाह ताला खां तव्हां सदाईं ख़ुशि हूंदा ऐं आबाद हूंदा। फ्रेंड अॼु जो मौज़ू असांजो वताए फ़क़ीर जो ख़ूबसूरत कहाणी आहे, फ़नी कहाणी आहे। वेठे वार खुसी वींदव। वताए जी ॻोठ में कंहिं जोड़ीअ खे शादी कई अरसो लंघी वियो, खेनि औलाद कोन थियो। सो हफ़्तो खनि मशहूरु बुज़ुर्ग जे मज़ार ते वञी तरसिया। जंहिं ला मशहूरु हो त हू फंडियनि खे फर थो ॾिए। सो ज़ाल मुड़ुस हफ़्तो रातियुनि जूं उन बुज़ुर्ग जे मज़ार ते उजाॻो कंदे पुट लाइ दुआऊं पिनंदा रहिया ऐं रिवायत मूजिबि कंहिं निशानी मिलण जी इंतज़ार में हुआ। जो मशहूरु हो त औलाद थियण लाइ पीर दर ते आयल सवालियुनि ॾांहुं का न का निशानी मोकिले थो। न ॼाण त उहा निशानी पीर खां वधीक दरगाह खे गुज़र जो वसीलो बणाईंदड़ ख़लीफ़नि जी कारस्तानी हुई। सो नेठि आख़िरी राति ज़ाल मुड़ुसनि खे जॾहिं निंड जा खेप चढ़िया त को ख़लीफ़ो संदन वेहाणे हेठां कंहिं ॿार जी लथल झंड माना वार जा वार रखी वियो। सुबुह थींदे जॾहिं माई सगोरी वेहाणे हेठां वार निशानी तौर ॾिठाई त वठी नची कुॾी ऐं पोइ ॿई ज़ाल मुड़ुस नचंदे कुॾंदे ॻोठ ॾांहुं वापसि आया। इत्तफ़ाक़ सां वाट ते ज़ाल मुड़ुस जी मुलाक़ात वताए फ़क़ीर सां थी। मर्द कुझु कछी उन खां अॻु माई वात भरे वताए सां ॻाल्हि कई। फ़क़ीर साईं, असां खे मुर्शिद वटां पुट ॼमण जी निशानी मिली आहे। वताए पुछियुसि, माई सगोरी उहो वरी कीअं? माई वराणियो, फ़क़ीर ही ॾिस, राति मुर्शिद साईं निशानी तौर वार मोकिलिया आहिनि ऐं ख़लीफ़े चयो त मुर्शिद साईं जी ॾिनल निशानीअ मां मुराद आहे त अव्हां खे पुट ॼमंदो ऐं उन जो झंड हिते अची लाहिजो। वताए फ़क़ीर वराणियो, अमड़ ख़लीफ़ो भुलियो आहे। मुर्शिद निशानी मोकिलियो, ॿुधायो अथव त मूं वटि वेठे वार खुसी वींदव पर वरंदव कुझु बि कोन।